अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु हुआ है आयशा सजाद। नाज़रीन, सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। पार्लियामेंट जे गॾियल इजलास में क़ौमी एहतसाब तरमीमी बिल 2023 अक्सरियत राय सां मंज़ूर कयो वियो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर नज़ीर तारड़ चयो आहे त हिकु पार्टी नेब तरमीमी ऑर्डिनेंस खे NRO जो नालो ॾिनो, जॾहिं त अदालत जो चवणु आहे त नेब खे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु कयो पियो वञे, पर आइन तहत कानून साज़ी करणु पार्लियामेंट जो इख़्तियार आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौमी सलामती कमेटी जो इजलास अॼु तलब करे वरितो। इजलास में हथियारबंद फ़ौज जा सरबराह ऐं अहलकार शिरकत कंदा। इजलास में मुल्क में अमन अमान जी सूरत-ए-हाल ते गौर वीचार कयो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई जो ऐलान करे छॾियो। नाणे वारे वज़ीर मूजिबि मुल्क में पेट्रोल जी क़ीमत में 12 रुपया, हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में 30 रुपया, गासलेट जी क़ीमत में 12 रुपया, लाइट डीज़ल जे अघ में 12 रुपया 68 पैसा फ़ी लीटर घटिताई कई वई। नाणे वारी वज़ारत नई क़ीमतुनि जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो। भोजपुर पुलिस ॿिनि धार कार्रवाइनि दौरान ॿिनि मुख़बिन खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिबि 2 महीना अॻु जमाल वारे इलाइक़े मां मच्छी जे फार्म तां अगवा थी वियल सरदार निंदवाणी ऐं ॻोठु ग़ुलाम रसूल बिजाराणी मां अगवा थी वियल ख़ुदा बख़्श टावरी खे बाज़ियाब करायो वियो आहे। खैरपुर नाथन शाह भरिसां जोही बैराज वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल जो बीठल ट्रक सां टक्कर। 3 वरियनि जी मासूम ॿाड़ी समेत 2 ॼणा फोत, हिकु औरत ज़ख़्मी, नाज़ुक हालत में इस्पताल दाख़िल। नाज़रीन, हीअ हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।